अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे चाकर खान मथां हमलो करे पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदो। छा सिकू आख़िरकार रुंडे जे ॻाल्हियुनि में अची करे पंहिंजे सोट जाबिर खान सां पलांद कंदो। छा सांवल खान हाणे जाबिर खान जो हमेशा हमेशा लाइ दुश्मन थी पवंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां अवांजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट उन कराई हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे चाकर खे मारण जी कोशिशि कंदो। हर तरफ़ खां उनखे कंडो लॻाइण जी कोशिशि कंदो ऐं जॾहिं हू ॿाहिरि निकिरंदो त पोइ जाबिर खान उनजे माण्हू पोयां बचे छॾींदो ऐं ॿिए पासे हसीना खे बेगम खे बि इतलाह करे छॾींदो त अगरि जेकर तव्हांखे जाबिर खान जे चवण ते अची चाकर खान खे मारणो पवंदो कीअं बि करे तव्हां उनखे ज़हर ॾिजो। अगरि जेकॾहिं हू ज़हर में न मुओ त पोइ मां उनजे मथां हमलो करे ऐं उनखे बेदर्दी सां क़त्ल करे छॾींदुसि। कंहिंखे ख़बर ई न पवंदी त चाकर खान खे कंहिं मारियो ऐं हू कीअं मरी वियो। हसीना बेगम चवंदो जाबिर खान बसि तूं परेशान न थी, मां इन कम जे पोयां लॻो पिया। अगरि जेकॾहिं चाकर खान मूंखे बोल ॾींदो ऐं मुंहिंजे वर ते चढ़े त पोइ मां उनखे ज़हर ॾेई उनखे घुमाए छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चिकू जेको आहे पंहिंजे माउ पीउ सां सलाह कंदो ऐं उनखे चवंदो त मूं रूंडे खां हक़ीक़त पुछा कई पर रूंडे चवे थो त तुंहिंजे भाउ वलू खे मारण में नी कासिम खान जा हथ आहिनि। चिकू जी माउ पीउ सिकू खे चवंदा त अबा तूं इन्हनि जे मथां भरोसो न कर, छो जो रूंडो कूड़ो आहे ऐं हू कॾहिं बि तोसां सच न ॻाल्हाए सघंदो। तोखे हर हाल में उन खां हक़ीक़त पुछणी पवंदी। अगरि जेकॾहिं तूं अञा बि उन खां हक़ीक़त न पुछी त पोइ ईअं ई पंहिंजे सोटनि मथां हथ खयो त पोइ सोट तुंहिंजा दुश्मन थी पवंदा। तूं इहो सम्झ त इन खून में को न को रूंडे जो हथ ज़रूरु आहे। अगरि जेकॾहिं रूंडे जो हथ न हुजे हा त पोइ हू तोखे ईअं ताना ऐं मेणा न लॻाया ऐं न ई तोखे हक़ीक़त ॿुधाए हा। सिकू चवंदो त अम्मा बसि मां उन सां ॻाल्हाईंदुसि ऐं उन खां हक़ीक़त पुछण जी कोशिशि कंदुसि आख़िरकार हक़ीक़त छा आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सांवल खान जेको आहे जाबिर खान सां ॻाल्हाईंदो। जाबिर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो मूंखे कंडो लॻाइण जी कोशिशि कई त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। दोस्तों उमेद है कहानी आई हूंदी। मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।